वालेकुम अदी वालेकुम सलाम। अदी सलीमुल्लाह जलवानी तो ॻाल्हायां साफ़ी। जी जी अदा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। भेण आयो मैसेज ॿुधमि मां चवां छा अदी असां मैसेज ते ॻाल्हायां छा मसो थियो अदी? अदा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी लख थोरा। अदा जेको आहे सो मुंहिंजे घर वारे जे मथां कर्ज़ु आहे 3.5 लखनि जो। जी अदी उहो मां पंहिंजे भेणीअ खां वरितो हुयो कुझु महीना अवल पंहिंजे घर वारे जी दिलि जी ऑपरेशन जे लाइ। जी 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 हुनजो इलाज वग़ैरह थी वरी विच ते हुनखे ब्लड प्रेशर थी वियो अखियुनि ते ॿुधो अदा। जी वरी कुझु पैसा ईअं वरिता। घर मुंहिंजो जेको आहे सो किराए जो आहे 17,000 किराए जो मसवाड़। सही उन खां पोइ अदा पंहिंजी 5 नियाणियूं आहिनि। पहिरें कीअं नंढड़ी मुंहिंजी 15 सालनि जी आहे। उन खां पोइ इहे वेंदियूं आहिनि रक्षा वक्षा ते उधर पटे हेॾां होॾां करे घर जो ख़र्चो हलायां थी। त हिन मुंहिंजे घर वारे खे रोज़गार आहे न हुनखे पंहिंजा ॿाहिरि अहिड़ो कुझु ॾियनि वठनि वीचारे खे सॼो ॾींहुं सिलाई थी कयां। मुंहिंजी सिलाई मां मुंहिंजा किराया त न भरबा हल मां बुख ॾुख ते वेहा। बैंक जा पैसा सभु मिलंदा आहिनि। इहे राय ख़ुदा इहे बेनज़ीर आहे उन मां इहे ओधरियूं छोधरियूं राशन वाशन जो एॾा लाहींदी आहियां 3 महीने जेके मूंखे ॿारनि जा मिलनि जेके मूंखे पंहिंजा मिलनि। पर मां भाऊ कर्ज़ु कीअं लाहियां पंहिंजे घर वारे जो। बेसिकली तो आयो किथां जा? जी जी बेसिकली असां पंहिंजे अबाणे ॻोठ जा आहियूं रतेदरे जा। बाईकास्ट अदा असां जेको आहे सो मला आहियूं। जी जी तव्हांजो प्रोग्राम बि ॾिठो शायदि अदा फ़कीर रसलान वटि तव्हां विया हुयो मदद लाइ। बिल्कुलु बिल्कुलु अदा सही सही मां बिल्कुलु वई हुयमि हुते। मां अदा वटि वयमि पर अदा वटि मुंहिंजी पोस्ट रखी पर जो मदद हुननि वीचारनि कई मुंहिंजी मूंखे 37,000 हुन करे ॾिना। हाणे बकाया कर्ज़ु घणो आहे? बकाया अदा 2.5 लख ॿियो हिकिड़ो आहे 70 ॿियो आहे। उन मूंखे अदा चयो कोशिशि बि कंदमि त अॼु मां तव्हांजी हेल्प कंदमि। अदी हाणे जीअं ॾिठो तव्हां त अदा फ़कीर रसलान मूंखे जेतिरो यादि पए थो लाइव आयो हुन टाइम। तव्हांजी शनाख़त ज़ाहिर न कई ऐं फर्स्ट टाइम मां बि हुन जे कमेंट में अची अपील कई हुयमि सभिनी खे त जेके दोस्त आहिनि असांजी न्याणी असांजी भेण जी मदद कनि। तव्हां भाइरनि जी मां कमेंट ॾिठी त मुंहिंजे दिलि में उमेद जागी त हे बि मुंहिंजे अबाणे ॻोठ जो आहे ज़रूरु मां तव्हांजो ज़रूरु ॾिठो आहे। उन वक़्तु मूंखे पंहिंजी मोबाइल वग़ैरह बि न हुई। वरी मां मोबाइल जेको आहे सो पंहिंजे हिन घर वारे जी खणी वरी मां हुन में व्हाट्सअप ठाहे करे वरी मां पंहिंजे अदा सां राब्तो कयो। मां अदा जे करे तव्हांखां हेल्प पुॼे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं मां अमाउंट कर्ज़ जी ॾेई करे जे तव्हांखे चओ त मां हुनजो फ़ोटो हुनजो वीडियो ठाहे मोकिलियां। मां पाण बुरको पायो अदा वारनि खे। हक़ीक़त मुंहिंजी भेण इहा आहे त माण्हू जॾहिं दर्द ॾिसनि था न तॾहिं अदी मदद कनि था। हिते अहिड़े मुआशिरे में असां रहूं था जेसि ताईं तव्हां रड़ियूं कूकूं दाऊं न कंदव न यकीन कयो ॾाढो ॾुखियो आहे। उन माहौल में जेकॾहिं अदा फ़कीर रसलान मां इहे कमु कयूं था या खोड़ सारा ॿिया बि दोस्त आहिनि जेके कमु कनि था ॾाढो ॾुखियो थो थिए। ऐं असांखे बि तकलीफ़ थी पहुचे जॾहिं असांजे दर ते कोई अचे हिकिड़ो मदद ख़ातिर ऐं असां हुनजी मदद न करे सघूं पोइ कोशिशि कंदा आहियूं। जी जी अदा तव्हां इहा सही ॻाल्हि। मुंहिंजा पंहिंजा जेके मिट माइट आहिनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह उहे ॾियण वठण लाइ न आहिनि। न मूंखे वॾे सवे जी को राशन को न्याणियुनि खे ॾियनि बाक़ी टोकुनि लाइ गिला अलाए गीबत अलाए घणा आहिनि सम्झो। छो त ग़रीबनि जा एब झटि निकिरंदा आहिनि। जेको इंसानु ग़रीब इज़त वारो हूंदो आहे न हुनजा झटि एब निकिरंदा आहिनि। मुंहिंजा भाउ चाहे पंहिंजा अज़ीज़ हुजनि भाइर हुजनि भेनरियूं हुजनि ॾुखे वक़्त में कोई न जॾहिं को मरी वेंदो आहे न पोइ हुनखे त मिटी कमु उनखे पोइ ईंदा आहिनि मायार ख़ातिर। अबो अमर आहे कोन नंढड़ी उमिरि आहे। मां पंहिंजी उमिरि जा पोरनि अदा जी अदी यकीन कयो अदा मां एतिरी परेशान आहियां। अॼु 23 अलाए 22 तारीख़ आहे न। मां मसवाड़ लाइ परेशान आहियां घर जे राशन लाइ परेशान आहियां। मां पंहिंजे घर वारे खे उहो त एतिरो बि क़दम खणे थो ख़ुदिकुशी लाइ। मां चवंदी आहियां कोई कंहिंजो अॼु न आहे जो ज़िंदा आहियूं त पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल ठाहींदासीं चाहे हुनजे लाइ कुझु अदा मुंहिंजे हालातनि जी ख़बर आहे। मूंखे अदा मशीन बि मूंखे अदा वठी ॾिनी न अदी हिन महिल त तमामु सुठो कमु पिया कनि हू हिन ज़िले जी लेवल ते सम्झो बहितर कमु कनि। उनखे तंकी पिया माण्हू कनि हुनखे ॻाल्हाइनि पिया। मुंहिंजी पोस्ट रखियल अथसि पर मां अदी इहो ज़ेवर आहे। इहो असांजे लाइ ईअं सम्झो जीअं तव्हां चयो न ब्यूटिशियन तव्हां कमु कंदा आहियो मेकअप वग़ैरह कंदा आहियो
त उन में ॾिसो न हिकिड़ो तव्हां ईअं सम्झो त रौनक आणींदा आहियो चहिरे में, पोइ असांजे मथां बि जॾहिं तनक़ीद थींदी आहे न असांजे कम में वरी रौनक ईंदी आहे। जेकॾहिं मुंहिंजी सोच इहा आहे त जेकॾहिं माण्हू तनक़ीद न कनि त असां महिनत कीअं कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु अदा इहा तनक़ीद न पर इहा तव्हांजी चङाई थी सजाए थी। बिल्कुलु तव्हांजी चङाई बिल्कुलु अॻाए थो न त असां जहिड़नि भेनरुनि ग़रीबनि जी निमाज़ पढ़ी तव्हां जहिड़नि ॿाहिरनि खे दुआऊं न कंदासीं त उहे छा कंदासीं। न न फर्ज़ आहे मुंहिंजी भेण सलीमुल्लाह जलवाणी फर्ज़ आहे। मुंहिंजे शहर में हुजो आहे त यकीन कयो त मां त कुझु बि करे माना काॾों बि करे कुझु न कुझु त कया हा, ईअं न हथे ख़ाली तव्हांखे न मोटायो आहे। मसइलो मुंहिंजे लाइ छा हूंदो आहे जॾहिं मुंहिंजे सिटीअ खां ॿाहिरि जा हूंदा न दी इशूज़, पोइ अलाए छो माण्हुनि खे उहो दर्द महसूसु न थींदो आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई त मुंहिंजो शहर अबाणो शहर रतो देरो आहे, हाणे मां लाड़काणे में आहियां त माण्हू हुनखे एतिरी तरजीह न ॾींदा आहिनि, सम्झो थी। अबाणो ॻोठ बिल्कुलु आहे पर जॾहिं अमड़ न रहंदी आहे अबो न रहंदो आहे न ॿाहिरि भले हुजनि पोइ पेकाणो घर। तव्हां हाणे हिकिड़ी कोशिशि कयो अपील जी मूं ॾे वीडियो मोकिलियो, पोइ तव्हांजो नंबर मां सिर्फ़ु उन्हनि खे ॾींदुमि जेके तव्हांखे सपोर्ट कंदा। बिल्कुलु अदा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। मां इहो वीडियो पंहिंजे घरारे खे चई निकाब ठाहे मोकिलियांव थी पर कोशिशि वधि में वधि कजो छो त मुंहिंजो घराड़ो कर्ज़ लहंदो मुंहिंजे घराड़े जा ईअं ब्लड प्रेशर लिंङ बि वीचारिया ॿ टे चकर ॾकनि था, टेंशन थो थिए। भेण मां कॾहिं बि कोशिशि पंहिंजे वसार कई आहे त कंहिंखे नाउमीद न कयां। जीअं ॻाल्हि ॿुधायां में त हिते सपोर्ट करण वारा घटि आहिनि, घुरण वारा घणा आहिनि। जंहिंजो कर्ज़ हुयो त उहो बि मूंखे ईअं ग़लति अल्फाज़ करे जेको त छो पंहिंजी धीउ त अथई न उहा ॾेई करे सॼी पेमेंट हिन महिल पूरी कर। मां चयोमांसि दादा मुंहिंजी नियाणियुनि जो तूं न खण हिन महिल नालो, हिन महिल हुननि जी एज बचपन आहे अदा मां ॾियां बि पर इहे मुंहिंजी नियाणीअ जा पैसा मां वठी करे हुनखे ॾाढो पोइ छा मां ॾींदमि। आदि इहो आहे त उहो ॿुधो अथव जो वड़ जिन जो सो वड़ सही कनि, सम्झे। उन्हनि जो वड़ आहे जेकॾहिं करनि था हिन ॾुखे वक़्त में नियाणियुनि जो हाणे मुल लॻाइनि त तूं इहे ॾेई करे तूं कर्ज़ लाइ फलाणो कर, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त जेकॾहिं पैसा वठिजनि था छा था सम्झो त उहे नियाणियुनि जे लाइ उहे अॻिते हली केतिरा नंढियूं हूंदा मां प्रोपा कयां धरतनि ते बि बीमारी आहिनि त इहे कदम न खणंदा। हाणे कीअं कंदमि अदा मां हेॾी महिनत करे आई आहियां। हिन महिल 9th क्लास में वधिड़ी आहे, हूअ 7th में आहे त मां हिननि जी कोशिशि जदोजहद कीअं मां हिनजी पोइते कंदमि। ईअं ग़लति फैसला तकड़ा न कंदमि अदा। बिल्कुलु अदी ॿाहिरि जेसि मां पंहिंजे बच्चनि जे मुड़ुस जे लाइ पंहिंजे भातीअ जे लाइ हथ बि मां न चवंदमि मुंहिंजी भेण तूं पंहिंजे भाइरनि जे अॻियां हथ नथी झले, तूं इहो असांजो फर्ज़ आहे न ॿाहिरि भागी एतिरो अहसास ख़तम थी वियो आहे असांजे न अलाह जी न मुआशरे में सिंधी मुआशरे में घणी इहो त आहे अदी बेअसी त इहा ई आहे न। जेकॾहिं खून जा रिश्ता कमु अचनि त छा था सम्झो सलीमुल्लाह जहिड़नि या फ़क़ीर असलान जहिड़नि खे ज़रूरत आहे की त कंहिंखे अपील कनि। बसि अदा इहा ई असल हक़ीक़त जेका हाणे तव्हां ज़ाहिर कई न त खून जा रिश्ता कमु नथा अचनि। जॾहिं इंसानु मरी थो वञे न पोइ अची गुरड़ा छटण लाइ पुरी था वञनि, दुआऊं घुरण लाइ पुरी ईंदा, बाक़ी जीअरे कमु न ईंदा। जीअरे अञा ईज़ा ईंदा माण्हूअ खे। पोइ कॾहिं मां कोशिशि कयां थो हीअ जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां तव्हांजी हीअ रिकॉर्डिंग बि वायरल करे छॾियां, सम्झो, ऐं प्लस में तव्हां वीडियो बि मां ॾे मोकिलियो भले। तव्हांखे पंहिंजे ग्रुप जे हिसाब सां मुनासिब लॻे थो जेके तव्हां सां फॉलोअर्स मेंबर आहिनि भले तव्हां रिकॉर्डिंग उन्हनि खे ॿुधायो। बाक़ी मुंहिंजी इहा ई उमेदु आहे अपील इहा ई भाइरनि खे त वधि में वधि मुंहिंजो कर्ज़ लहे न सम्झी मुंहिंजे सॼे भातियुनि खे मर्ज़ आहे। ख़ुदि मुंहिंजो ब्लड प्रेशर आहे, मुंहिंजे ॿांह में सूरु पवंदो आहे, कॾहिं कॾहिं मां मशीन न हलाए सघंदी आहियां। अती हाणे ज़िम्मेवारी त आहिनि न, ॾिसो न ज़िम्मेवारी बि रब पाक चङनि जे मथां रखंदो आहे न मुंहिंजी भेण। त हुनखे मर्द मुजाए थी जीअं तव्हां मोह ॾिनो आहे तव्हां अॻिते बि इहो मोह ॾियो मुंहिंजी भेण। बाक़ी हाणे रब ते तव्हां छॾियो, रब जेको लिखियो हूंदो सो ई थींदो। असांखे तव्हांखे बचड़नि खे कख पन खे रब ई हलाए थो, उन में ई उमेदु आहे। रब चङा ई कंदो। अदी पोइ इजाज़त ॾियो था जेसि ताईं तव्हां इहा वीडियो असांखे मोकिलियो त ही पैगाम ख़ातिर तव्हांजी मां रिकॉर्डिंग जिते ज़रूरत पई त मां एडिटिंग कंदोमांसि, इनशाला उहो मां शेयर करे छॾियां त बहितर रहंदो न दी।